सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जय प्यार भरी घड़ियुनि में पाण सब गॾु थियूं, उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पंहिंजी इंसानियत सेखारे थो। उन मालिक असांखे एतिरी समझ, बुद्धि, अकुल, इंसानियत सभु कुझु ॾिनी आहे। असां सिर्फ़ु उनजो सही इस्तेमालु कयूं, असां सिर्फ़ु उनखे बहितर नमूने हलायूं, ॿियो असां कुझु करिणो ई न आहे। असांखे सभु कुझु मिलियल आहे, समझ, बुद्धि, अकुल सभु कुझु मिलियल आहे। अमल, हलत, सोच सभु कुझु मिलियल आहे। सिर्फ़ु उनजो सही इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं जेका चीज़ असांजी आहे उहा चीज़ असांजी आहे। असांजी ज़िंदगी में प्यार ऐं मोहबत आहे, निफ़रत झगड़ो असां में आहे कान्हे, उहो असांजो आहे कोन। इन करे असां प्यार सां ॻाल्हाईंदा आहियूं, असांखे चङो लॻंदो आहे। कॾहिं बि कोई हरू भरू घटि वधि ॻाल्हाए, हरू भरू घणो ॻाल्हाए, हरू भरू कंहिंखे कोई चक पाए थो, हिकदमि चवंदा आहियूं कंहिंसां भेंट कंदो, यार केरु पाईंदो, पंहिंजो पाण चुप थी वेंदो आहे। तंहिंजे करे असांखे सिर्फ़ु उनजो सही इस्तेमालु कयूं ऐं उन सचे साईं जी शरण में अचण जो मक़सदु, सत्संग में अचण जो मक़सदु सिर्फ़ु इहो असांखे सही सम्झ हुजे। जंहिं ॾींहुं सही सम्झ असांखे आहे, सही सिर्फ़ु इहा ॾियारी में 3 अख त असांखे आहे ई सही, ॿुधी त असांखे आहे ई सही, समझ त आहे ई सही, ऐं सम्झो इस्तेमालु बि कंदा आहियूं, रोज़ बरोज़ इस्तेमालु कंदा आहियूं, हिकिड़ी बि न। असां उन 3 अख जो इस्तेमालु बि रोज़ कंदा आहियूं, सिर्फ़ु उनमें थोरो मार खाई वेंदा आहियूं। असां ॾिसंदा आहियूं कोई चङो कमु हूंदो आहे, असां खुलेआम कंदा आहियूं, सभ जे साम्हूं कंदा आहियूं, सभु खे ॾेखारे करे कंदा आहियूं, ख़ुशी सां कंदा आहियूं। पर कोई ग़लति कमु हूंदो आहे, छिपी करे कंदा आहियूं, लिकी करे कंदा आहियूं, ढके करे कंदा आहियूं। माना इहा चीज़ असांखे पतो आहे, चङो कमु चङी चीज़ आहे, असांखे थाके थो, असां उहो कंदा आहियूं, असांजी इंसानियत सां वास्तो रखे थो। ग़लति चीज़ भई असांखे पाण खे ई ग़लति लॻे थो, पंहिंजो पाण खे ॾेखारे थी शर्म थो अचे, ॿिए खे छा ॾेखारियो। जेको चीज़ कंदे पंहिंजो पाण खे शर्म थो अचे, अहिड़ो कमु ॿिए खे छो करो। छिपी करे करण जो मक़सदु आहे पंहिंजो पाण खे शर्म थो अचे, पंहिंजो पाण खे ॾुखियो थो लॻे, पंहिंजो पाण खे ई चङो नथो लॻे, तॾहिं छिपी असां चऊं मूंखे पतो न पियो, इहो चई न सघंदा। ऐं जेको छिपी करे कयूं था माना ग़लति आहे, जॾहिं ग़लति जो नतीजो निकिरंदो रिज़ल्ट बि ग़लति ई ईंदो, चङो थोरे ईंदो। तंहिंजे करे इस्तेमालु सही कंदा आहियूं, पर असां थोरो भटकी वेंदा आहियूं। जेको असां छिपी करण जी कोशिशि कंदा आहियूं, सिर्फ़ु असां उनखे छॾे ॾियूं, छिपण खे छॾे ॾियूं, बाक़ी त असांजो जीवन बहकंदो रहंदो आहे, ख़ुशि थींदो रहंदो आहे। असां चङो कमु खुलेआम कंदा आहियूं, असांजो चहिरो केतिरो बहकंदो आहे, केतिरो ख़ुशी में उथंदो आहे। पर जेको कमु छिपी कंदा आहियूं, उन खां अॻु में केतिरो अंदरि हलंदो आहे, केतिरो दिमाग़ु हलंदो आहे, केतिरो अंदरि में परेशानी, टेंशन, तनाव, उहो केतिरो हूंदो आहे। यानी जेको करणु सिखो अॻु में ई एतिरो तनाव ऐं टेंशन रहे थो, करण खां बाद उहो कहिड़ो इहो चङो ॾींदो। तंहिंजे करे 3 अख जो मक़सदु आहे कॾहिं दुख वेझो न अचे, दुख खे अचण खां अॻु में त्यारे छॾो। रुसवाई कॾहिं ज़िंदगी में अचे ई न, रुसवाई जे अचण खां अॻु में ई उनखे ख़तमु करे छॾियो। जहिड़ी दुख ऐं रुसवाई मिटंदी वेंदी त बाक़ी सुख, इज़त ऐं मालिक जी रहमत हूंदी, असां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई बहितर रहंदासीं, सदाई ऊचा रहंदासीं।